अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम ओपिनियन अली काज़िम वालीकार और यासर अहमद हम स्टूडियो में ज्वाइन कंदा सीनियर तजियाकार अली काज़ी साहब। वेलकम अली साहब। थैंक यू यासर। अली साहब, कैनाल जे इशू जे हवाले सां पीपल्स पार्टी रखियल हुओ त भई अॼु असां एहतजाज शुरू थींदो। पीपल्स पार्टी जो एहतजाज शुरू थियो। पीपल्स पार्टी जेको आहे उहो हाणे चइजे अॼु खां उन्हनि जो पहिरियों ॾींहुं आहे, ॾिसिजे अॼु सभु तक़रीबन लीडर निसार खोड़ो साहब, नज़र अबानी साहब, पर जेका उन्हनि जेका ॻाल्हि कई त भई हाणे सभिनीनि खे असां जेके सिंध जी जेके बि फोर्सिस आहिनि सभिनी खे मिली करे जेको आहे उहो कैनाल्स खे अपोज़ करिणो पवंदो। जी, अॼु पीपल्स पार्टी बि जेको आहे मुज़ाहिरा कया सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में। सिंध जी ॿियनि धुरियनि बि ऐं आम शहरियनि बि पंहिंजे पंहिंजे मुज़ाहिरा कया। हाणे पीपल्स पार्टी जो जेको निसार खोड़े साहिब जो जेको बयानु हो ऐं आजिज़ धामरा बि साॻी ॻाल्हि कई त ॿियूं धुरियूं GDA कॉम्परस ही सभु गॾिजनि त असां जॾहिं मक़सदु साॻियो आहे त गॾिजी छो नथा पऊं। ॻाल्हि ज़ाहिर आहे गॾिजण जी मुखालफ़त त को बि माण्हू नथो करे सघे मुखालफ़त, लेकिन सवाल इहो पैदा थिए थो त अगरि पीपल्स पार्टी इहो कमु हुकूमत खे वफ़ाक़ी हुकूमत खे छॾण जो अल्टीमेटम ॾेई कराए सघे थी त GDA कॉम्परस ताईं हिननि पारां जेको सवाल उथारियो वेंदो हिन इतिहाद या गॾिजण जी आछ जे लाइ जे ख़िलाफ़ु, उहो सवाल इहो उथारियो वेंदो त भई जॾहिं तव्हां सिर्फ़ु हिकिड़ो अल्टीमेटम ॾेई ऐं कैनाल जो मसइलो हल कराए सघो था त पोइ ही जिदोजहद करण जी कहिड़ी ज़रूरत आहे। ऐं गॾिजी सॼी इतिहाद ठाहे ऐं धरना हणण ऐं एहतजाज करण जी कहिड़ी ज़रूरत आहे जॾहिं तव्हां इहो कमु बतौर इतिहादी पार्टी करे सघो था। छाकाणि त हीउ ज़ाहिर आहे हिकिड़ो कॉमन सेंस ते ॿधल सुवालु आहे। इहा न आहे त आउं को नई ॻाल्हि कयां पियो, कॉमन सेंस जी ॻाल्हि आहे त पीपल्स पार्टी वफ़ाक़ी हुकूमत हुनजे सहारे ते बीठल आहे ऐं हू इतिहादी आहे। अॼु बि राणा सनाला चयो त बिलावल भुट्टो साहिबु हुकूमत जो हिसो आहिनि, गवर्नमेंट आहिनि। त भले तव्हां वज़ीर न आहियो पर तव्हां गवर्नमेंट तव्हांजे सहारे ते बीठल आहे, माना तव्हांजी करे हुकूमत आहे, माना तव्हां हुकूमत में आहियो। त उहा हुकूमत कैनाल ठाहे पई। हाणे तव्हांजे सूबाई क़यादत जेको आहे निसार खोड़ो साहिबु ऐं ॿिया इहो दावत ॾियनि पिया GDA ऐं ॿियनि धुरियनि खे त अचो गॾिजी असीं वफ़ाक़ी हुकूमत जे ख़िलाफ़ु जे फ़ैसिले जे ख़िलाफ़ु एहतजाज ऐं मुज़ाहिरा कयूं त पोइ हुन हुकूमत हू त हुकूमत ई तव्हांजे सहारे ते बीठल आहे। त ही जेका बयानियो आहे, ही मंतक़ जेका आहे, इहो मुंहिंजो न आहे ख़्यालु त जेके पीपल्स पार्टी सां सलाहियल न जमातूं आहिनि यानी GDA ऐं जेके हुनजे मुखालिफ़ चऊं या मुखालिफ़ बि आहिनि ऐं जेके पीपल्स पार्टी सां न आहिनि सलाहियल, उन्हनि वटि इहो सुवाल त फितरी आहे न त कंहिंजे ख़िलाफ़ु एहतजाज कयो पिया। नवाज़ लीग सरकार जे ख़िलाफ़ु, नवाज़ लीग सरकार तव्हांजे सहारे ते बीठल आहे त पोइ हुनजे ख़िलाफ़ु गॾिजी सॼी एहतजाज छो कजे। तव्हां हिकिड़ो ई पंहिंजे मुंहुं वञी एहतजाज कयो शहबाज शरीफ़ जे साम्हूं ऐं चयो त बाबा 3 ॾींहंनि में वापसि वठो कैनाल जो फ़ैसिलो, ॻाल्हि ई ख़तमु थी वेंदी। छाजे लाइ माण्हू रोडनि ते निकिरनि, छाजे करे माण्हू जेके आहिनि उहे लठियूं खाइनि, छाजे करे हुननि ते कंडियारो ऐं ठरी मीरवा में जेके केस दाख़िल थियनि, छाजे करे? जॾहिं पैसो लॉजिकली ही जेको ख़्वाहिश आहे पीपल्स पार्टी जी, आउं कंहिंजी नियतनि ते शक नथो कयां, लेकिन इहा पॉलिटिकली हज़म न थींदी सियासी तरह, मतिलबु पॉलिटिकल लॉजिक न आहे हिन में हुननि धुरियनि लाइ। मुंहिंजी त पाण सिंधवासी चाहींदा सभु गॾिजी वञो, पर गॾिजी त वञो, पर अगरि शहबाज़ सुभाणे मिसाल थींदो आहे न, माण्हू एहतजाज कंदा आहिनि ऐं प्रोटेस्ट कंदा आहिनि त पोइ तिखा मिठा नारा, तिखा मिठा गुफ़्ता, कुझु ईअं पुतला वुतला साड़ण जी ॻाल्हियूं थियनि थियूं त उहो त शहबाज़ सरकार आहे। त शहबाज़ सरकार जे ख़िलाफ़ु अगरि हिते रोडनि ते नारा लॻनि था, हू सरकार बीठल तव्हांजे करे आहे, त हीअ त हिकिड़ो न, मुंहिंजो न आहे ख़्यालु त इहो ऑफर जेका आहे उहा को क़बूल पवंदी, पर थिए त सुठी ॻाल्हि आहे। सो ॾिसो, पीपल्स पार्टी लाइ बि त इहो ज़रूरी हो। इहा ॻाल्हि तव्हांखे यादि हूंदी, मूं उन महिल कई जेॾी महिल हिननि ऐलान बि न कयो ऐं पीपल्स पार्टी उन महिल चई रही त एहतजाज जो अञा वक़्तु न आयो आहे, त मूं इहा ॻाल्हि पे कई। पॉलिटिकल सियासी जमात आहे पीपल्स पार्टी, हुनखे पंहिंजे कारकुननि खे, पंहिंजे हेठे उहिदेदारनि लाइ, ख़ुदि पंहिंजे MNA MPs लाइ हाणे हुते ग्राउंड ते हलणु ॾुखियो करे थिए पियो न। ऐं हुननि खे पंहिंजी वर्कर हुन जा मायूस पिया थियनि। त अॼोके ॾींहं में हुननि हिकिड़ी मोबिलाइज़ेशन कई
ऐं पंहिंजे वर्कर्स खे बि ॻाल्हाइण जो बयानियो ठाहिण जो हिकिड़ो मौक़ो ॾिनो आहे। सियासी पार्टी तौरु हुननि खे वारो खाए थो। लेकिन ॻाल्हि इहा आहे त सिंध जे पर्सपेक्टिव सां पाण ॾिसूं हिकिड़े पार्टी जे नुक़्ता नज़र सां न त जलसा जुलूस थियनि पिया, पीपल्स पार्टी बि करे छॾियो। अगरि मथे हुननि जी सरकार खे थ्रेट नाहे, डपु नाहे त पीपल्स पार्टी हिन इशू ते हुननि खे छॾे वेंदी, तेसि ताईं शहबाज़ सरकार खे कहिड़ी परेशानी आहे, मरियम नवाज़ खे कहिड़ी परेशानी आहे, भले पिया मुज़ाहिरा कंदा रहो। पहिरीं ॿिया शहरी कनि पिया सिंध में, ऐं ॿियूं धुरियूं कनि पियूं, हाणे पीपल्स पार्टी बि कंदी रहे एहतिजाज। हिन सां को ॾिसो न, को लॉजिकली त फ़र्क़ु ई न पवंदो, एतिरा साॻियो ई थींदो। अच्छा, ख़ुदि आउं सम्झां थो त हीउ जेको कल्ह बि पाण डिस्कस कयो पिए त हीउ जेको पावर सेटअप आहे हींअर इस्लामाबाद में, ही हुन में बि पीपल्स पार्टी लाइ हिन सॼी ही जेको हिकिड़ी पोज़ीशन हुन ठाही आहे पंहिंजी, इहो जस्टिफाई करणु जीअं सिंध जे माण्हुनि में ॾुखी थींदी, सिंध जी जेके एंटी पीपल्स पार्टी फोर्सिस आहिनि हुननि जे साम्हूं इहो सम्झाइणु ॾुखियो हूंदो पीपल्स पार्टी लाइ त भई असीं हुकूमत खे बि संभाले वेठा आहियूं पर तव्हां सां बि गॾु आहियूं। ईअं ख़ुदि जेका इस्लामाबाद में धुरियूं आहिनि, शहबाज़ सरकार या शहबाज़ सरकार जे सॼे सिरिश्ते खे सहारो ॾेई बीठल क़ुवतूं जेके हिन केनाल्स ऐं हिन सॼी स्कीम्स जूं हामी आहिनि, उन्हनि खे पीपल्स पार्टी छा सम्झाईंदी त असीं तव्हां सां बि गॾु आहियूं, पोइ मुज़ाहिरा असांजी मजबूरी आहे। ही कॾहिं कॾहिं वक़्तु अहिड़ो अची वेंदो आहे यासिर त का धुर हुजे, माण्हू हुजे, फ़र्दु हुजे, उनखे का पोज़ीशन त वठणी पवंदी आहे। हीअ जेको विचथरी पोज़ीशन आहे त न इधर न उधर पूरी तरह, न पूरी तरह इधर न पूरी तरह इधर, इहो मुश्किल थी वञे थी। मूंखे ख़बर न आहे केतिरो अर्सो इहो हली सघंदो। घणो अर्सो पियो था कॉलर सां आया शेर टरी मीरवामा जी। शेर साहब छा चवणु चाहींदा? सर अस्सलाम वालेकुम। जी वालेकुम सलाम साईं। सर जीअं त अॼु पीपल्स पार्टी जी रैलियूं मुख़्तलिफ़ हंधनि ते सिंध में, ऐं असीं त इन इंतज़ार में हुआसीं त FIR कंहिं महिल थी थिए भई इन्हनि अॻुवाणनि ते या इन्हनि कारकुननि ते। ॿियो त पीपल्स पार्टी जेका रैली थी, इहो बि इन ई ॻाल्हि जो इहो चिटो सबूत आहे त केरु किथे बीठो आहे ऐं कंहिंसां बीठो आहे। ॿियो ठरी मीरवा में जिते 1 महीने अंदरि अध जो SHO 5 FIR काटे चुको आहे, ऐं अॼु जिते पीपल्स पार्टी जी रैली हुई त उते अञा बि का FIR असांखे नज़र न आई आहे। ही कहिड़े क़िस्म जी पॉलिसी ठाही वई आहे, ऐं ही सिंध में मुंहिंजे ख्याल में हिकिड़ी ख़तरनाक जेका गेम आहे उहा खेॾी थी वञे पई। ठीक साईं। ॿियो बि कॉलर जुल्फ़कार ज़फ़र नकवी हैदराबाद में। जी नकवी साहब क्या कहना चाहेंगे? अस्सलाम वालेकुम मेरे यासिर, अल्लाह सलामत रखे। मोहतरम अली काजी साहब सलाम हो, आप पर भी सर सलामत रहें। वालेकुम सलाम। सर बड़ा एक अजीब सा होता है, कोई घड़ी कोई पल ऐसा नहीं होता जब इंसान वो तो मुतमईन तो नहीं होता अपने किसी भी लम्हे से, लेकिन डे बाई डे, दिन ब दिन, बजाय इसके कि हम सुकून का तरफ बढ़ रहे हों, हम पता नहीं किस तरफ जा रहे हैं। सर काजी साहब सोचा नहीं जा रहा वो मंजर बार बार सामने आ रहा है। किस तरह उस माँ की जान निकली होगी जिसके पेट में एक जान थी, और पेट फटने के बाद उस बच्चे की पैदाइश हुई। सर सोच के दिल दिमाग फट रहा है। क्या ख्वाब देखे होंगे सर उस बच्चे के 24-26 साल माँ बाप ने, कितने मुस्तकबिल में खुश होंगे। वो ईद के आसपास उनके घर पहली बार एक बच्चे की पैदाइश होने वाली थी, उन्होंने सोचा भी नहीं होगा कि उनके ख्वाबों पे कयामत टूटने वाली है। काजी साहब अफसोस के साथ ये बात भी ख्यालों में आ रही है कि कुछ नहीं होगा, 2-4 दिन तक ये सारी बातें होंगी और फिर ये वाकया बाकी वाकयात की तरह बिल्कुल गुम हो जाएगा। सर क्या हो गया है, हम इज्तिमाई हैसियत में इतने बेइज्जत क्यों हो गए हैं? एक मासूम बच्चा हमारे सिंध की सड़कों पे, कराची में, कहाँ है वजीर ट्रांसपोर्ट, कहाँ है वो गवर्नर साहब जो दावे करते थे, कहाँ वो आके मैं नाम लेता हूँ सर, कहाँ है चीफ मिनिस्टर साहब, कहाँ है कराची की सड़कों को इनको जो एक एसओ से लेके और DIG तक ट्रैफिक में करोड़ों रुपए भत्ते लेने वाले, क्यों इनके ऊपर गिरफ्त नहीं करते? मेरे सिंध के वासियों को चाहिए, जैसा हजरत अली अलैहिस्सलाम ने वसीयत की थी बेटों को, बेटा मजलूमों का साथ देना। तो हमें अल्लाह का हुक्म है कि हम मजलूम का साथ दें, ये जुल्म की इंतहा के खिलाफ। काजी साहब सॉरी सर मैं आपको डिस्टर्ब करता हूँ, आपसे मुझे बड़ी रोशनी मिलती है, थोड़ा
रोशनी डालें। और मेरी कॉलर से भी दरखास्त है कि आज इसी मौजूद पे हर एक आपसे बात करे। जी अपना ख्याल रखें सर। फी अमान अल्लाह। थैंक यू। जी ठरी मीरबा मां पहिरीं शर साहब फ़ोन कयो, चयूं त ही ॿियनि ते एफआईआरूं कटियूं आहिनि, 5 एफआईआरूं, ऐं ही अॼु पीपल्स पार्टी वारनि ते कोन दसे इहो कीअं थींदो? ना ईअं कीअं SHO खे नौकिरी विञाइणी आहे जब सो लेकिन हिन सां हिकिड़ो ग़लति मैसेज वञे थो। हिन सां हिकिड़ा अनुमान ऐं हिकिड़ा ॿिए तरफ़ ख़दशा वञनि था। जीअं शर साहब आख़िरी जुमिलो चयो त को वॾी गेम थी रही आहे। ॾिसी इहो हिन सां उअं ई असां वटि पुलिसिंग ऐं गवर्नेंस जो हाल पूरो सारो आहे, पर एटलीस्ट सिंध जे हिन हसास मौज़ू ते सिंध गवर्नमेंट खे IG सिंध खे हिकिड़ो क्लियर इंस्ट्रक्शंस ॾियणु खपनि हेठि पंहिंजे SHOs खे, त भले किथां ई दॿा अची वञे, किथां बि दॿा अची वञे, तकड़ि न कयो बाबा। इन्हनि खे हींअर सिंध जे माण्हुनि खे उअं ई शदीद तकलीफ़ में आहिनि, वधीक न ईज़ायो। नकवी साहब बहुत देखें, आप तो कह रहे हैं उन माँ बाप पे क्या गुजरी सर, वो माँ बाप भी बेचारे बचे थोड़ी, वो भी बेचारे इसी जाँ बहक हो गए, इसी ट्रॉलर, ये जो एक ट्रॉलर माफिया है, ट्रॉलर एक खूनी ये घूम रहे हैं, डंपर्स और ट्रॉलर्स। रोज़ सुनते हैं कुछ ना कुछ होगा, इनकी कोई टाइमिंग बनाई जाएगी। मैं बार बार कहता हूँ वो डंपर या ट्रॉलर जो है वो खूनी नहीं है, ड्राइवर है, उनके ड्राइवर्स हैं, उनमें कोई टेक्निकल फॉल्ट नहीं है। ऐसा नहीं है कि वो ब्रेक फेल, देखिए ब्रेक फेल तो खुदा ना खास्ता किसी का भी किसी से भी हो जाए तो वो तो उसमें तो किसी का बस नहीं है। ये जिस तरह गाड़ी चलाते हैं कराची में, गलती वो है असल। ये जो वाटर टैंकर्स और ये ऑयल टैंकर्स और ये जो डंपर्स हैं, ये इनका कोई, देखिए इतना बड़ा शहर, क्या वाकई में एक दर्दनाक मंजर होगा कि एक जवान लड़का लड़की और वो बेचारी हामला थी, बच्चा था उनके पेट में जो बेचारी, तो बहुत ही तकलीफ का मंजर है। अब क्या चाहते हैं कि कराची के लोग आखिर क्या करें? अगर कुछ करेंगे तो फिर पीका के कानून आ जाएंगे। अगर शहरी एहतजाज करेंगे तो फिर बोलेंगे तो ये तो जनाब आप मुखालफीन के हाथों में खेल रहे हैं, आप दहशतगर्दी कर रहे हैं, आप फलां कर रहे हैं। गवर्नर साहब कहते हैं हमारे पास आकर इफ्तार कर लो। अब जिनके घरों में 3 लाश इस वक्त पड़े होंगे, गवर्नर साहब उनको क्या ऑफर कर सकते हैं? जाएंगे 2-4 लाख रुपए भी दे देंगे। लेकिन क्या उन बूढ़े माँ बाप पे गुजर रही होगी जिनकी औलाद, फिर उनका जो भी अभी पैदा होने वाला बच्चा, जो उनका पोता या नवासा जो भी होगा, या पोती नवासी, तो उनको इफ्तार की, अब आप गवर्नर साहब के पास तो और कोई काम रहा नहीं है। आज ही पता नहीं क्या फरमा रहे थे, आज कह रहे थे कि हाँ पता नहीं क्या है, गवर्नर साहब को वाकई में खुशफहमी हो गई है कि बहुत ही एक मकबूल सियासत हो रही है कैनाल्स पे। भाई सियासत हो रही है तो सियासत गंदी चीज़ है, तो आप क्या कर रहे हैं? अगर सियासत कोई गंदी चीज़ है, दुनिया में सियासत होती रही है, सियासत सिर्फ गंदी नहीं होती गवर्नर साहब। और अभी क्या फरमा रहे हैं कि कैनाल बनना ज़रूरी है तो बना लीजिए। आप कौन है जनाब? आपको पता है कि ये पानी का मामला होता क्या है? आप अब क्या इरिगेशन एक्सपर्ट भी बन गए? सो गवर्नर साहब को चाहिए अपनी MQM की, अभी MQM वाले कैनाल्स की हिमायत नहीं कर रहे हैं, उन्हीं की लाइन पर रहें, ये अपनी नई लाइन ना बनाए। मतलब और गवर्नर की एक सिंबॉलिक पोजीशन होती है, वो अपने आप को क्या वाकई में एक बहुत मकबूल, और अब के पानी के माहिर भी बन जाएंगे गवर्नर साहब। छोड़े ना टेसोरी साहब, ऐसा ना करें। कल न संगे अल्लाह बचायो कलोई टंडो गुलाम मोहम्मद जी कलोई साहब छा चाहिंदा? जी अस्सलाम वालेकुम। जी वालेकुम सलाम साईं। अली साईं जो सवाल है, एक तरफ टंडो पंहिंजो पीपल्स पार्टी एहतजाज करे पे किन के खिलाफ, ॿिए तरफ ज़रदारी साहब है, ये ज़रदारी साहब को हुकूमत किराए सघे पे, उहे छो नथो करे? जी सही, ज़रदारी साहब छा नथो करे? रद्द करे। अच्छा ज़रदारी ठीक सही, हुकूमत किराए सघनि, हुकूमत में गॾनि वरी एहतजाज पिया कनि, इन खिलाफ बेवकूफ़ पिया ठाहिनि आवाम खे। ठीक है सही। बेबी कॉलोनी गुल मोहम्मद मर डर कीमा जी मर साहब छा चवणु चाहींदा? साईं अर्ज़ी इहो आहे त असां जो PP जेको हाणे अॼु जलोस पंहिंजो इहो जलसा कढिया आहिनि, और ॿारहाड़ी जे हिसाब सां चोरी थींदी आहे, पोइ चोर बि हूंदो आहे गॾु जी, वो चोर हूंदो आहे गॾु, पोइ कुझु टाइम खां पोइ वरी जेकी चोरी सादुर थी वेंदी आहे त बाबा उहे चोर बि गॾु आहिनि। हाणे PP वारनि जो पहिरियों इहो त बाबा कनाल कोन था निकिरनि, हाणे वरी उहो जलसा करण जा तयार आहिनि। तो ॻाल्हि इहा आहे त PP वारनि जो ॾिसो न साईं, हाणे जॾहिं हिकिड़ो वफ़ाक़ सां जॾहिं गॾु आहिनि त उन खे डायरेक्टर ॻाल्हाइनि न साईं, तो इन जे करे माना हिकिड़ो ड्रामो ठाहींदा सिधो सो। ठीक साईं।
पहिरीं कोलाची साहिबु कलोही साहब कलोई साहिबु ऐं पोइ मेहर साहिबु महर साहब पीपल्स पार्टी ते थोरी तनक़ीद पिया कनि, ख़ैर थोरी न सवाई पिया कनि। ॻाल्हि इहा आहे त साईं ॾिसो हाणे ही जेको केनाल्स आहिनि इहो सिंध जे करोड़े माण्हुनि जो ई जापे जो मसइलो आहे। हीउ अलफ़ ऐं ॿिए पार्टी जो मसइलो न आहे, मुंहिंजी नज़र में त न आहे, पर ज़ाहिर पार्टियूं बि हिते जूं आहिनि, तंहिंजे करे हू बि उनखे ओन कनि थियूं, पर न बि कंदियूं त सिंध जो माण्हुनि जो हाणे धणी थी बीठो आहे। सो मेहर साहिबु ऐं कलोई साहिबु ॻाल्हि इहा आहे त केर बि अगरि अची सुभाणे हिन सां गॾु बीहे पियो ऐं हिन जे हवाले सां हिकिड़ी ॻाल्हि करे पियो त ज़ाहिर इहो हर कंहिंजो हक़ु आहे, पर जेको माण्हू बतौर पार्टी बतौर हिकिड़ी पॉलिटिकल पार्टी पीपल्स पार्टी खां तवक़ा कनि था, उहा कनि था त हू जेको फेडरल गवर्नमेंट खे हिकिड़ो स्ट्रेट ॻाल्हि करे त असांजो साथ खपे या केनाल खपनि। हुन खां पोइ अगरि हू चवनि था त तव्हांजो साथ न खपे त पोइ जेको आहे हिकिड़ी ॻाल्हि थींदी त भई ठीकु आहे पीपल्स पार्टी इहो ई करे पई सघे, हुन कयो, हुन असां साथ छॾे ॾिनो आहे, पोइ साथ छॾे ॾिनो आहे त पोइ त ठीकु थी वियो न, त ॻाल्हि हुते ई सॼी पोइ त ठीकु आहे, पोइ त लेकिन ॻाल्हि इहा आहे त जेका ॻाल्हि अॼु खां 10 ॾींहं पहिरीं ताईं पीपल्स पार्टी या हफ़्तो पहिरीं ताईं पीपल्स पार्टी जो मौक़िफ़ हो त भई असां ॿिया फोरम्स इस्तेमालु करे रहिया आहियूं, त फोरम्स त CCI VCI त कुझु कोन थींदो, त मूं इहो ई सम्झो पिए त इहो ख़ुदि हिकिड़ो जॾहिं टेबल ते सियासी इतिहादी हुकूमती इतिहादी वेहंदा आहिनि त ख़ुदि हिकिड़ो फोरम आहे, त उहा ॻाल्हि अञा ताईं छो न पई थिए। ऐं नवाज़ लीग जे कनि ते हू आख़िर वफ़ाक़ी हुकूमत आख़िर छो हिकिड़ो मुंहं मां लफ़्ज़ न पई कढे त हुननि जी छा नियत आहे ऐं छा इरादो आहे। सो हाणे पीपल्स पार्टी हिकिड़ो ॾींहुं जलसा जुलूस करे वरिता, सुभाणे बि थी सघे थो कंदा रहनि, लेकिन ही त जलसा त थियनि था, माण्हू जिन्हनि खे वोट ॾिना आहिनि हुन खां तवक़ा बि त वधीक कनि था, ऐं उन्हनि जे हथ में बि आहे, नज़र बि अचे थो, जंहिंखे सभिनी ख़बर बि आहे। कॉलोनी असांखां अब्दुल रहमान समूह टंडो लायर मां। जी समूह साहब छा चवणु चाहींदा? जी समूह साहब। सलाम वालेकुम साईं, अलीकाज़ साहब। वालेकुम सलाम। अर्ज़ इहो त अॼु टंडोलियार शहर जे कीरिया शाख ते हिकिड़ी औरत खे गिरफ़्तार करे अहिड़े तशदद सां पुलिस वारनि जेके लेडीज़ पुलिस न हुई पर मर्द पुलिस वारा ज़ोरी उनखे गाॾीअ में अंदरि विझी करे अहिड़ो तशदद सां उनखे खणी विया आहिनि। इहो आहे रवैयो असांजे इंतिज़ामिया जो। जेका B सेक्शन टंडोलियार जी पुलिस हुई उन में कुझु एक्शन खयो वियो आहे। आया इहो सुभाणे इन्हनि ते का कार्रवाई थींदी या इहे वरी उहे माण्हू वरी छुटी वेंदा? थोरी घणी उनते मुअतल करे वरी पछाड़ियो ऐं तमामु बुरो तशदद थियो आहे। छाजे करे साईं? उहो इन करे त केस को ॿिए हंधि के इलाइक़े में केस हो, वरी उहा पुलिस हिते आई, उन पुलिस हिन पुलिस गॾिजी उन औरत खे त हिन मथां केस आहे ऐं उन केस जे करे सरेआम उनखे अहिड़े नमूने सां उन में का बि माना लेडीज़ पुलिस न हुई। लेडीज़ पुलिस हुजे हा तव्हां उन हिसाब सां जेका बि कार्रवाई करियो ऐं मर्दनि वही उनखे अहिड़े नमूने सां गाॾीअ में औरत खे। ठीकु साईं। ॿियो बि कॉलर मीर एजाज़ टालपुर टंडोलिया मां हूंदो आहे। जी टालपुर साहब छा चवणु चाहींदा? सलाम तव्हांखे काई साहिब खे। वालेकुम भाई साहब ये पानी जो इशू हले पियो जेको इहो इंतिहाई संजीदा इशू आहे। पीपल पार्टी जो रवैयो जेको आहे सो संजीदा कोन थो लॻे। पहिरें त मञे ई कोन थिए को केनाल ठहनि पिया या नथा ठहनि। वरी उनजे इजलास में उन जेको आहे सो धुआंधार तकरीरूं कयूं। वरी हींअर शर्माए नेठ जेको आहे रोडनि ते बि आया आहिनि। हुन वटि सिधी सी ॻाल्हि पेन मैथमेटिक्स आहे को न को रॉकेट साइंस आहे। तव्हां वटि ॿ ऑप्शन आहिनि, या तव्हांजा हू पार्टनर आहिनि जेके वफ़ाक़ी हुकूमत वारा उनखे मञायो तव्हां त वरी हेॾो हिसाब मसइलो जेकॾहिं तव्हां सम्झो था। बाक़ी केस खेॾींदा माण्हुनि सां या सियासत खेॾींदा या चालाकियूं कंदा त इहो तव्हांजो हलंदो कोन साईं, हले बि कोन थो। हाणे तव्हांजो इहो बैकफायर थी वियो न, एतिरो वक़्तु तव्हां फबी हलिया। हाणे सिंध जे माण्हुनि जो जॾहिं ज़िंदगी ऐं मौत जो मसइलो आहे, हिते चालाकियूं छा कयूं? तव्हां सिधो सौ हिननि सां या हिननि सां अचो या हिननि खां अलॻि थी बीहो, या तव्हां हुनखे वफ़ा खे क़ाइल करो। न क़ाइल करो अची असां सां गॾु बीहो, पोइ ॾिसो तव्हांजे माण्हू अखियुनि ते खणंदा या न, पोइ तव्हांजी केॾी इज़त थिए थी। भले तव्हां जुलूस कढो, असीं सभु तव्हांजे पोयां हलंदासीं। बाक़ी ऑप्शन जेके आहिनि उहे छॾे ऐं उहे खेलदार को स्थानीय वग़ैरह जेको आहे हल असेंबलियुनि में हल हीअं इहो ॿुधियूं सुबियूं ॻाल्हियूं न करो साईं। सिधा जो हीउ तमामु हिसास मसइलो आहे। हिन में तव्हां इहो केस कीअं खेॾींदा माण्हुनि सां साईं? चालाकियूं कीअं कंदा? महिरबानी। ठीकु साईं। अच्छा,
पहिरीं साईं हुआ अब्दुर्रहमान समो साहब। असां मूंसां बि ॾाढी ज़्यादती आहे ख़ातून सां मुंहिंजे ख़्याल आहे लीगली इहो क़ानूनी तौर ते लेडीज़ पुलिस खे औरत खे गिरफ़्तार करणो हूंदो आहे। हिते आहे सॼो एक्ट ई इलीगल आहे। असां वटि घणी गैर क़ानूनी हिकु हिननि जी पुलिस जी बेसिकली तरबियत बि थियणु खपे, जिस्मानी न ज़हनी। यस त ही को मतिलबु ही को वर्दी में गुंडा कोन आहिनि हिकिड़ा, मतिलबु हिन कानून जा मुहाफ़िज़ आहिनि। ही पोइ थोरो ताक़त जे नशे में अची वञनि था। हिननि जी दुनिया में त थींदी आहे, नफ़्सियाती तरबियत थींदी आहे पुलिस वारनि जी। जी जी टालपुर साहब चयो त तव्हां कॉलर न न अच्छा टालपुर साहब चयो त हा जी मीर साहब ॻाल्हि त ज़ाहिर चरिया खरिया आहियूं, पर सम्झूं त सभु था न त आख़िर किसो आहे छा आहे ऐं छा सभु हर को सम्झे थो त ही छा थिए छा पियो। सो इन में सभिनी ख़बर आहे। लेकिन ॾिसो कुझु शयूं हूंदियूं आहिनि तव्हां हिकिड़े वक़्त ताईं हिकिड़ी हद ताईं ॻाल्हि खे गेल ॾेई सघो था, पर उहो ख़ुदि जॾहिं टाइम गुज़रे थो त उहे शयूं पाण ई फबंदी कोन आहिनि। सो आई थिंक कि जीअं देर सही पीपल्स पार्टी इहो फ़ैसिलो कयो त भई रोडनि ते अचणु खपे। हाणे माण्हुनि खां टुटी करे अवामी फोर्स नथी थी सघे, ही का क्यू लीक त कोन्हे न। ईअं ई देर सवेर हू बि करिणो पवंदो। ही न त उहा ॻाल्हि आहे त हेतिरो सभु कुझु तनक़ीद बि बर्दाश्त कंदा, पोइ आख़िर में उहो ई थींदो। हुनखां सवाइ वाट कोन्हे या हूंदी वाट, मतिलबु परवाह न हुजण बि हिकिड़ी वाट हूंदी आहे। पर पीपल्स पार्टी ज़ाहिर आहे हिकिड़ी पॉपुलर पार्टी आहे, पर पीपल्स पार्टी में ॿ वाटी आहे न। ॾिसो अगरि अॼु हू हुन ते बिल्कुलु ई फर्म स्टैंड वठी छॾे पीपल्स पार्टी मथे वफ़ाक़ में, हिते चवनि पिया नामंज़ूर ऐं हीअ जेको अॼु नारा लॻा पे, लेकिन अगरि मथे चवंदा त मथे चवंदा त भई पोइ असां त सम्झो त अगरि हुते वञी चवनि था त सही छा कयूं, सिंध जा माण्हू न पिया ॿुधनि त चवंदा पोइ अगरि सिंध जे माण्हुनि सां ई डील करिणो आहे, अगरि सिंध जे माण्हुनि खे असां जी ॻाल्हि मञणी आहे पोइ तव्हांजी मार्फत छो मञूं। यस कॉलर हिन सां गॾु ज़हूर मेमन मीरपुर मातेलो मां। जी मेमन साहब छा चवणु चाहींदा? जो काज़ी साहब खां सुवाल आहे त जॾहिं जीअं असांजी सकाफ़त ते वार थियो, काज़ी साहब खे असीं जस जंहिं सिंधी सकाफ़त जी ॾींहुं जो जेको आलमी ॾींहुं हुयो उहो सेलिब्रेट कयो, जंहिंखां बाद असांजी सकाफ़त बेदार पूरी सिंध ताईं असांजी सकाफ़त पहुती। साॻी अॼु जेको कैनालनि जो मसइलो हली रहियो आहे, छा असांखे सिंधू दरिया जो आलमी ॾींहुं मल्हाइणु न घुरिजे? जे घुरिजे त अली कारी साहब ऐलान कॾहिं कंदा? जी साईं ठीकु आहे। ॾींहुं मल्हाइणु मेमन साहब ॾींहुं ज़रूरु मल्हाइणु खपे, हफ़्तो मल्हाइणु खपे, पर तव्हां ॾिसो त रोज़ु मल्हाइजे पियो। मुख़्तलिफ़ पॉलिटिकल फोर्सिस आहिनि, हू ॾियारनि जा ऐलान पियूं कनि त हू कंदा। मुंहिंजो बि ख़्यालु हो त ईद खां पोइ के हिकिड़े ॾींहं ते सभिनी खे पार्टियुनि खां पंहिंजे सियासी ज़ाती इख़्तिलाफ़ात खां मथां थी, पर हुन ॾींहं ते को सब्सटेंशियल शइ थियणु खपे। हाणे उहो ज़ाहिर जॾहिं ही हिकिड़ी हार सिचुएशन हुई, हुते को माण्हुनि में अॻु में ई को रोडनि रस्तनि ते मौजूदु कोन हुआ जॾहिं एकता जो ॾिहाड़ो मल्हायोसीं। ऐं को सो हिते बि दरिया सां एकता जो ॾिहाड़ो जेको आहे या 3 ॾींहं या हफ़्तो जेको बि सिंध जे माण्हुनि खे सम्झ में अचे उहो बिल्कुलु थियणु खपे। पर हू रोज़ु हिकिड़े ही मल्हाइण सां मुराद सिर्फ़ु इहो न आहे त ही को सेलिब्रेशन थींदी। हिन खे पूरो सोचे सम्झे ईद खां पोइ ज़रूरु करणु खपे। ऐं तव्हां सां इतफ़ाक़ थो कयां, मूं त पहिरीं चयो त थियणु खपे, मुंहिंजी ख़्वाहिश त आहे त थियणु खपे ऐं पूरे शदोमत सां थियणु खपे। ही सिर्फ़ु हिकिड़ी रैली कढी ऐं हिकिड़ी हिन दफ़े गुल निछावर करण सां कमु थोरो सवायो आहे। अच्छा सवाल जो पीपल्स पार्टी खे ज़ाहिर आहे जॾहिं इहा ॻाल्हि ख़बर आहे त हू एलिनेट बि नथी करे सघे आवाम जेको हिन वक़्तु अवामी मुहिम हले थी पई, ऐं अगरि कई त पाण एलिनेट थी वेंदी। हुनखे ज़ाहिर अंदाज़ो हूंदो ई न बिल्कुलु। अगरि जे हू धीमे अंदाज़ में शयुनि खे, जीअं हाणे साईं बि ॻाल्हि कई त चालाकी करण जी कोशिशि जी मिसाल एतिजाज हले थो पियो त एतिजाज हलंदो रहे। एतिजाज खे ज़ाहिर हाणे जब समूरी पार्टियूं बि अगरि गॾु थी वञनि त पोइ बि एतिजाज त हलंदो रहंदो जेसि ताईं उसूलनि में कुझु न कुझु थिए। ऐं उहो अगरि कुझु नथा कनि टिकियल त हुननि जे मथां आहे। पर अगरि पीपल्स पार्टी होॾे कुझु करे थी त जीअं तव्हां ॻाल्हि कई त ज़ाहिर होॾे बि सवाल उथरंदा त पीपल्स पार्टी छा पोइ हिन वक़्तु छा इंतज़ारु कंदी त किथे वफ़ाक़ में इक्वेशन चेंज थिए, कुझु अहिड़ी छा थिए तॾहिं वञी कुझु करे सघिजे? ॾिसो सियासत जेको आहे, पावर गेम जेका आहे, उन में टाइम ऐं स्पेस वॾो मैटर कंदो आहे।
त माण्हू केॾी महिल टाइमिंग जेको आहे वॾी इम्पॉर्टेंट शइ हूंदी आहे, केॾी महिल छा कजे, हुकूमत में अचिजे केॾी महिल, छॾिजे केॾी महिल, ही पावर गेम त यस। ऐं पीपल्स पार्टी में आसिफ़ ज़रदारी साहिबु हुनजा नक़ाद मञनि था त हुनखे ही टाइमिंग पावर गेम जी सम्झ में ईंदी आहे। हिते त उहा सिचुएशन न आहे न, ही पावर गेम न आहे। यस, हिते त ही जेको चवनि पिया त ही सियासत बि थिए के नालनि ते, सियासत जेका थिए पई उहा त आम माण्हुनि कनि पिया। यस, हाणे को लीडरनि जे हथ में सियासत न रही आहे, ही जेकी किनालनि जी सियासत आहे ही हाणे आम माण्हू पियो करे। हाणे त लीडर बि चाहिनि बि त हाणे त लीडर कोशिशि करे ॾिसनि, त बि न रोके सघनि। भले सभु लीडर मिली कोशिशि करे ॾिसनि त मतिलबु पाण सभु कोशिशि कयूं त यार इन सिंध जा माण्हू न कनि, रोके ॾेखारियो, न रुकबो। ऐं ही वधंदो। जेका तव्हांखे हींअर रमज़ाननि में नज़र अचे थो, सोचो ईद खां पोइ कीअं थींदो ऐं ख़ुदि ईद जे ॾींहंनि में एग्ज़ैक्टली कहिड़ी पाबंदी आहे त ईद जे ॾींहुं त नथो न कंदा माण्हू। लेकिन सो जेको तव्हांजो सवाल हो त ज़ाहिर है पीपल्स पार्टी लाइ हुन हवाले सां ॾुखी सूरत हाल आहे त एक को मनाओ तो दूजा रूठ जाता है कि भई अगरि हुते जेको हिकिड़ो तासुर त हो न भई त सिंध असां वटि हूंदी, फिकर नॉट, हिते सभु ठीकु रहंदो। सो थिए थो न, ज़ाहिर तव्हां पावर गेम में, पावर कॉरिडोर्स में जॾहिं बार्गेन कंदा आहियो त तव्हां वटि को कार्ड्स हूंदा आहिनि, को स्ट्रेंथ हूंदी आहे तव्हांजी। ऐं सिंध पीपल्स पार्टी जी स्ट्रेंथ हुई। उन रीज़न जे करे तव्हांखे ज़ाहिर हिकिड़ी शेयरिंग बि आहे, प्रेसिडेंसी आहे, सेनेट चेयरमैन आहे। पर ही जेको पीपल्स पार्टी जी लीडरशिप खे ज़रूरु हिकिड़ो सोचींदा हूंदा, आई डोंट से कि न सोचींदा हूंदा, पर एज़ अ लिबरल पॉपुलर पॉलिटिकल फोर्स जेको पीपल्स पार्टी हुई, मतिलबु जो तासुर आहे, त हुन में जिन ॿिनि सूबनि में हुकूमतूं आहिनि पीपल्स पार्टी जूं, बलूचिस्तान ऐं सिंध, ॾिसो बलूचिस्तान में भले सरफराज़ भुट्टी, लेकिन ज़ाहिरी तरह त पीपल्स पार्टी जो आहे न। त इहो जेको कुझु हींअर बलूचिस्तान में थिए पियो, छा पीपल्स पार्टी चई सघे थी त असांजो हिन सां वास्तो कोन्हे? न थी सघे। हीउ जेको हिते मारंग बलोच सां थिए पियो, हिते जेको सभु कुझु बलोचनि सां हिन महिल थिए पियो, छा पीपल्स पार्टी हुन सां डिसोन करे सघे थी? छा नथी करे सघे न। टेक्निकली भले वञी ॿुधाइनि, लेकिन पब्लिकली त नथा करे सघनि। साॻी रीति सिंध में बि उहा सिचुएशन पैदा थियण थी लॻी, त तंहिंजे करे पीपल्स पार्टी फौरन ऑप्ट कयो त न भई माण्हुनि सां गॾु बीहे ऐं अहिड़ी का शइ न थियणु ॾिजे। लेकिन हिते जे माण्हुनि जो जेको हिकिड़ो सिंपल सुवाल आहे, बलूचिस्तान इज़ अ ऑल टुगेदर डिफरेंट बॉल गेम। हिते जे माण्हुनि जो सुवाल आहे त तव्हांजे कुल्हनि ते वफ़ाक़ी सरकार बीठी आहे, वफ़ाक़ी सरकार ई केनाल असांजी ॻिची में विधा आहिनि, या असांजी ॻिची मां कढाए ॾियो। इहा इन ॻाल्हि जो जवाबु लफ़्ज़नि में न थी सघंदो। मतिलबु कोशिशि कनि। सो तव्हांजी ॻाल्हि सही आहे त टाइमिंग हे हो हू ॾिसंदा हूंदा, वफ़ाक़ में बि ॾिसो। कल्ह बि बिलावल भुट्टो ज़रदारी साहिबु, तव्हां कॉलर त न आहे? न। अच्छा, कल्ह बि बिलावल भुट्टो ज़रदारी साहिबु इहो चयो त असीं न हुकूमत में आहियूं न अपोज़िशन में आहियूं, असीं किथे विच में आहियूं। सो हाणे ॻाल्हि इहा आहे त विच में आहियो, पर सिंध में त तव्हां धुर आहियो न हाणे, त केनाल न ठहणु खपनि। यस, भई पीपल्स पार्टी त हाणे धुर थी वई, हाणे त एहतिजाज उहो बि चयो पिए, पर ज़रदारी साहिबु चयो, पोइ एहतिजाज थी आहे। यानी पीपल्स पार्टी बि हाणे धुर आहे सिंध सां गॾु, त केनाल न ठहणु खपनि। ठीकु थी वियो, त पोइ वफ़ाक़ में न्यूट्रल कीअं था रही सघनि? जे वफ़ाक़ी हुकूमत ये केनाल ठाहिया आहिनि, जे केनालनि जे तव्हां ख़िलाफ़ु आहियो, त वफ़ाक़ में बीह करे तव्हां कीअं था चओ त असीं त साईं विच थरा आहियूं? असीं नथा चई सघूं न। चवण लाइ तव्हां कुझु बि चई सघो था, पर इहा ॻाल्हि हज़म न थींदी। कॉलनि सां गॾु मोहम्मद क़ासिम संजराणी शदादकोट मां। जी संजराणी साहिबु, छा चवणु चाहींदा? साईं, पाणी जे मुतलक़ ॻाल्हि थिए पई त असां अर्ज़ु कंदासूं अली काजी साहिब खे, तव्हांखे सभिनी खे। जी साईं। सिंध जी आवाम खे। वालेकुम सलाम। हा साईं, त हाणे हू चवंदा न, जंहिं खूह में बिलो किरी पवे त पाणी केतिरो कोॾो जसी बिले खे न कढंदो त पाणी बदबूदार ई रहंदो। जी, हाणे असांखे पहिरीं पीपल्स पार्टी खे भॼाइणो पवंदो, ख़तमु करणो पवंदो, पोइ कैनालनि जे ख़िलाफ़ु सिंध जी आवाम निकिरे। जे हाणे कैनाल जे ख़िलाफ़ु निकिरे पई त हाणे पीपल्स पार्टी वेठी आहे। ठीकु साईं। सही ॾिसो, हाणे इहो त तव्हांजो कावड़ आहे, तव्हां सभु कुझु चओ पिया त पीपल्स पार्टी खे ज़ाहिर आहे हिन महिल ताईं हिते त पाण वटि वरी ज़ाहिर आहे हिकिड़ो टेलीविज़न आहे, हिकिड़ी कन्वेंशनल मीडिया आहे, हिते ॾाढी
पार्लिमानी ऐं हुन में पर सोशल मीडिया ते तव्हां ॾिसो न जेका ॿोली ऐं जेका हाणे केतिरनि ते पेका कानून थींदा, केतिरनि ते FIR थींदियूं। सो बहितर आहे त सबबु ख़तमु करे छॾे न पीपल्स पार्टी अगरि मुनासिबु सम्झे थी, छाकाणि त इहो इंतज़ारु करणु त सिंध जा माण्हू थधा थी वेंदा, छापुर थी वेंदी, सर ये मुश्किल लगता है। ज़ाहिर आहे इशू अहिड़ो आहे, इंटेंसिटी अहिड़ी आहे जो तव्हां हुनखे अच्छा बलोचिस्तान जी ॻाल्हि निकिती, बलोचिस्तान में ज़ाहिर आहे ऑल इज़ नॉट वेल, पर मारंग बलोच जे अंदरि आहे BYC जेका बलोचिस्तान यकजहती काउंसिल आहे उहा अॼु बि कोई 7-8 शहरनि जेके शटबंद हड़ताल लॻी पई आहे उते बलोचिस्तान में। BNP मैंगल बि जेको आहे उहो ऐलान कयो आहे त असां लॉन्ग मार्च कंदासीं टुवर्ड्स बलोचिस्तान 28 तारीख़ ते, ओ टुवर्ड्स कोयटा। जी कल हू जेका कराची मां समीउद्दीन बलोच साहिबा खे बि अॼु 1 महीने लाइ शायदि नज़रबंद करे छॾियो अथनि। सिंध गवर्नमेंट छो थी इन में करे, लेकिन बहरहाल उते बि पीपल्स पार्टी आहे, हिते बि पीपल्स पार्टी आहे। अच्छा ॿिनी पासे पीपल्स पार्टी आहे बलोचिस्तान में। न न्याणियुनि मतिलबु हिकिड़ो ग्रेस त ॾिबो आहे न, छाकाणि त अगरि औरतुनि सां पॉलिटिकल एक्टिविस्ट सां ज़्यादतियुनि जी तारीख़ खणिबी त हुन में पीपल्स पार्टी बिगेस्ट सभिनी खां वॾी विक्टिम रही आहे, सभ खां वॾी विक्टिम रही आहे। सभिनी खां वधीक जो शिकार जेको औरतूं रहियूं उहो पीपल्स पार्टी जूं रहियूं, पोइ नवाज़ लीग बि थी, ॿियूं पार्टी, त हुननि खे त वधीक अहसासु थियणु खपे त न्याणियुनि सां औरतुनि सां। हाणे ॾिसो बलूचिस्तान में BYC हड़तालूं करे पई, अख्तर मैंगल साहिबु कनि पिया मार्च कनि पिया, पॉलिटिकल स्पेस ॾियो सर। ऐं वरी उहो ई चवां थो पॉलिटिक्स कयो, सिर्फ़ु ताक़त न इस्तेमालु कयो। मूंखे सम्झि नथो अचे त अञा अख्तर मैंगल साहिबु, अब्दुल मालिक साहिबु, अहिड़ा जेके सीनियर एलिमेंट आहिनि जेके अञा ताईं जेलनि में न विया आहिनि, उहो छो नथा मारंग सां वञी जेल में मिलनि ऐं हिकिड़ी पॉलिटिकल अलायंस छो नथो ठहे। हाणे न पिया ठाहिणु ॾियनि, न पिया मिलणु ॾियनि, ज़ाहिर अॻितां इहा कोशिशि हूंदी अॻियां खां, लेकिन हे त पंहिंजी कोशिशूं कनि ऐं हिन खे कोयटा मां इनखे मतिलबु बदकिस्मती आहे त असांजी मीडिया जी त असीं बलूचिस्तान जे अफेयर्स खे उहे नथा हाईलाइट थिए, लेकिन हाणे त को लिकल ॻाल्हि न आहे। सो पॉलिटिक्स थियणु खपे सर। ॾिसो जॾहिं अॼु राणा सनावला चए पियो, जॾहिं कल्ह बिलावल साहिब जो बयानु थियो त न असीं अपोज़िशन आहियूं, न असीं गवर्नमेंट आहियूं ऐं असीं अपोज़िशन साहिबु ॻाल्हाए सघूं था, त राणा सनावला साहिबु तकड़ कई ऐं चयो त बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह, टास्क बि तव्हां वटां PTI सां तव्हांखे असीं टास्क ॾियूं था, तव्हां वञी ॻाल्हाए वठो ऐं वठी अचो त वरी हू क़ौमी सलामती काउंसिल जो इजलास रहे वठूं था। हाणे मुंहिंजो जेको ज़ाती ख़्यालु आहे त बिलावल भुट्टो ज़रदारी ही के ॿिए तनाज़ुर में इहा ॻाल्हि कई, राणा सनावला झटि विधी ऐं राणा सनावला छा नवाज़ शरीफ़ जो बिल्कुलु तर्जुमान त कोन्हे न, हुकूमत जो किथां मौक़ुफ़ अची वियो। एडवाइज़र इन पॉलिटिकल अफेयर्स। बिलावल साहिबु छो ॻाल्हाईंदो इमरान ख़ान सां, इमरान ख़ान छो ॻाल्हाईंदो बिलावल सां, ऐं केरु ॻाल्हाइणु ॾींदो इहो बि थो ऐं ॻाल्हि इहा आहे त जिन्हनि खे ॻाल्हाइणो आहे उहो ॻाल्हाए रहिया हूंदा। जी हा जी हा। छाकाणि त सिचुएशन जेका इंटरनेशनल बि आहे न यासिर, उहो बि त प्रेशर क्रिएट थिए पियो ऐं पाकिस्तान में ही मूंखे चोतरफ़ यानी न हाउस एंड ऑर्डर नज़र अचे थो ऐं तव्हांजो जेको मतिलबु ठीकु आहे हिन महिल ताईं आहे त सोलो सुपर पावर न अमेरिका, जेसि ताईं पंहिंजे ट्रंप 4 सालनि में हिन जो कमु लाहे वञे अमेरिका जो कमु बि तेसि ताईं त आहे, फ़िलहाल त आहे। हाणे हू जेको जो विल्सन वारो कानून हू आणीनि पिया, हाणे डेमोक्रेट्स ऐं रिपब्लिकन्स गॾिजी आणीनि पिया, उन में पाकिस्तान जे मुख़्तलिफ़ अहम शख़्सियतुनि जे ते सैंक्शन्स लॻाइण जी ॻाल्हियूं थियनि पियूं। हाणे शख़्सियतुनि ते ॾिसो, अगरि हुन में अहम उहिदनि ते वेठल माण्हुनि ते अगरि पाबंदियूं लॻाए थिए अमेरिका, अगरि कानून पास थिए थो, अञा त ॾिसूं कानून पास थिए थो या नथो थिए, त हिकिड़ी अगरि पास न बि कनि था ऐं थोरे खां बची वञे थो या हिन में का तरमीम थिए थी, त बि ही यानी ही सॼी गेम अमेरिका पाकिस्तान खे छा पियो मैसेज करे। त सिचुएशन हिन महिल असीं वेही ॿियूं ख़बरूं कयूं, जेॾी महिल यानी असांजो ॾिसो न, तव्हांजे घर में अगरि सुख हूंदो आहे त तव्हां ॿाहिरां शयुनि खे ॾिसी सघो था। अफ़गानिस्तान तव्हां सां होस्टाइल आहे सफ़ा, इंडिया जी त ॻाल्हि ई न कजे, अमेरिका उते बि अमेरिका अफ़गानिस्तान में बि त असांखे हिंट ॾेई छॾी न सिराज हक़ानी खे जेको। सो सिचुएशन खे ॾिसणु मतिलबु ज़ाहिर हू वधीक मूंखां बहितर सम्झंदा हूंदा, पर इहो जेको आहे त पाकिस्तान में ही सभु कुझु थिए पियो, बलूचिस्तान KP ख़ुदि हीउ जेको केनाल जो मसइलो आहे, हाणे त ॻाल्हि चिटी थी वई त जेके सिराइकी बेल्ट आहे
उहो शदीद मुखालिफ़ आहिनि। कल टाइम न्यूज़ ते मूंखे अॼु ॿुधायो वियो त हलियो आउं कोन ॾिसी सघियो आहे त पंजाब में कम्युनिस्ट पार्टी वारा ही जेके लिबरल्स आहिनि, जेके पंजाबी सेंट्रल पंजाब में रहनि पिया, हू चवनि पिया हीअ ग़लति आहे। त आख़िर पोइ अगरि सॼो मुल्क ग़लति आहे त सिर्फ़ु जेके हुन सां मुस्तफ़ीज़ थींदा आहिनि ज़मीनी आबाद थियण सां चोलिस्तान में, सिर्फ़ु उहो सही आहिनि, बाक़ी सॼो मुल्क ग़लति थी वियो हर मामले में। चलो सिर्फ कैनाल जी ॻाल्हि न थियो, कैनाल से सिंध खे एतिराज़ आहे, सराइकी बेल्ट खे एतिराज़ आहे, ख़ुदि सेंट्रल पंजाब में बि कुझु एलिमेंट आहे पंजाबियुनि जो जेके चवनि था ही न थियणु खपे। त पोइ आख़िर हिन जे पोइ कंहिंजे लाइ ठाहिजे थो? हा चवंदासीं तव्हां सभु बेवकूफ़ आहियो। अच्छा, पोइ इहे त उहा इहा ई त फीलिंग अचे थी न हिन वक़्तु जेका ॻाल्हि त ॿुधाए रहा, जॾहिं हिन वक़्तु महसूसु थिए थो त पोइ ख़ान साहब सां मुलाक़ातूं अलाउ थियणु, अॼु सलमान अकबर राजा साहब चवनि था मां नालो नंढो आहे बाबर अवाण जो, पर बाबर अवाण साहब जे गाॾी में अंदरि हली वई आहे, मुलाक़ात बि करे आयो आहे। त ज़ाहिर पोइ त बाबर अवाण त वेंदो न साईं, बाबर अवाण खे केरु रोके सघे थो? बाबर अवाण खे इहो शर्फ़ हासिलु आहे त हू पाकिस्तान जी समूरी पार्टियुनि में रहियो आहे, बशमूल PTI, बशमूल नवाज़ लीग, बशमूल पीपल्स पार्टी, हीअ एजाज़ उल हक़ सां गॾु बि हूंदो। त बाबर अवाण साहब खे केरु थो रोके सघे? हू त छाकाणि त हू अहिड़ी पार्टी में आहे जेके हर पार्टी में आहे। सो हुनखे ख़ैर ख़ान साहब सां मिली आहे। ॾिसो ही छा आहिनि, ही सिग्नल्स आहिनि त वरी रस्ता खोलण जी बैकडोर डिप्लोमेसी, बैकडोर टॉक्स, ॻाल्हियुनि जा रस्ता खोलण जी कोशिशि थिए पई। पोइ हाणे कहिड़ी तरफ़ वञे थी ॻाल्हि उहो ॾिसणु वटि आहे। ईद खां पोइ हितां जूं बि ॻाल्हियूं आहिनि, मौलाना साहब बि चवनि था पिया। ख़ैर ठीकु आहे, वरी महिरबानी साहब। नाज़रीन, अॼु प्रोग्राम जो वक़्तु पूरो थियो, वरी मिलंदा ईंदड़ प्रोग्राम में। दुआ कयां।